तहां ॾिसो अफगानिस्तान में तालिबान जंहिंजी केॾी वॾियूं कुर्बानियूं अहिड़ियूं कुर्बानियूं आहिनि जो दुनिया में मिसालियूं कोन्हे। जीअं सहाबा जो दौर हो, मुसलमानों कॾहिं तव्हांखे वक़्तु मिले त अफगानिस्तान जी तारीख़ बि पढ़िजो, इन्हनि तालिबान मुजाहिदीन जी तारीख़ बि पढ़िजो त रब जो उन्हनि सां कीअं फज़ल ऐं एहसान थियो। जीअं सहाबा जो तव्हां कैफ़ियतूं अहादीस में उलमा खां ॿुधो था, ईअं हिन दौर में तालिबान जे मथां रब जो उहो फज़ल ऐं एहसान थियो। अहिड़ो फज़ल ऐं एहसान हिकिड़े मुजाहिद जी तारीख़ थी अचे। तालिबान जे अंदरि उन जी अमड़ ऐं माउ जॾहिं उहो मुजाहिद अमरीकन सां लड़े थो त उन जो पुटड़ो बुख ते आहे। माउ उन ॾे मानी नथी खणी वञे, पंहिंजे पोतीअ जे कुंड में 7 राइफल जूं गोलियूं ॿधी करे वञे थी ताकि मुंहिंजे बचड़े खे बुख हुजे त ख़ैर आहे, लेकिन मुंहिंजो बचड़ो दीन इस्लाम जे ख़ातिर कुफ्र सां लड़े थो। लड़ंदे लड़ंदे हिन ख़िते ते इस्लाम अचे। जॾहिं पंहिंजे बचड़े वच पहुचे थी, बज़ाहिर बचड़ो बुख ते आहे, लेकिन उहो मुजाहिद तालिबान जो तो फरमाए, जॾहिं अमड़ मूंखे सीने सां लॻाए थी, पुट तोखे बुख बि लॻल आहे, तुंहिंजे लाइ मानी बि खणी पई अची सघां, पर मां चयुमि त न, मुंहिंजो बचड़ो मैदान जिहाद में बीठो आहे, इस्लाम ऐं क़ुरान जे निज़ाम ख़ातिर बीठो आहे, तंहिंजे करे बचड़े खे अॼु ज़रूरत इन शइ जी आहे त उन जे राइफल में गोलियूं हुजनि। पुट अॼु तुंहिंजे करे तुंहिंजे बुख जी जाइ ते मां भाकुर पई पायां। मुजाहिद तो चए, जॾहिं अमड़ मूंखे भाकुर पातो, अमड़ जे भाकुर सां मूंखां बुख त लही वई, लेकिन माउ उन मुजाहिद जे लाइ मानीअ जो टुकर न पई खणी अचे, राइफल जूं गोलियूं पई खणी अचे ताकि मुंहिंजो बचड़ो दीन इस्लाम जे तहफ़्फ़ुज़। अजीब तारीख़ है, अजीब इंसान है। सांगिन जे शहर जा इंसान हो तो मां वटि बि होटल आहिनि, रेस्टोरेंट आहिनि, लेकिन तुंहिंजो मुंहिंजो नौजवान या होटल ते राग मौसीक़ी ॿुधंदो आहे, या फिल्म में डांस ॾिसंदो आहे, या तव्हां असां गफ़लत सां विहंदा हूं, लेकिन अवां जे उन हीअ पाकिस्तान जे अंदरि जेके वॾा वॾा होटल आहिनि, KPK में होटल आहिनि, मीरान शाह बनू में होटल आहिनि, अहिड़े तरीक़े सां बलोचिस्तान जे जेके इलाइक़ा सरहदी अफगानिस्तान सां लॻनि था, उन्हनि शहरनि में जेके होटल आहिनि, उन्हनि होटलनि ते जेके असांजा नौजवान मौज मस्तियुनि सां मानियूं खाईंदा हुआ, जॾहिं मानीअ जा टुकर बची पवंदा आहिनि, तूं मां तकबर गुरूर जे करे उन गिरह खे उन टुकर खे हथ न लाहींदा हूं त हे टुकुर कीअं खावां। इहे तव्हांजा टुकर गॾिजी गॾिजी बोर्टनि में बंदि थी इहे अफगानिस्तान जे अंदरि वेंदा हुआ। उहे तालिबान जेके 20 साल ज़ालिम फिरौन अमेरिका सां मुक़ाबिलो पिया करनि, जॾहिं सुका टुकर राति जो उन्हनि खे मानी खाइणी हुजे, कीअं बुख लाहिनि, पाणीअ में पुसाए करे रखनि ताकि असांजी बुख दूर थिए। सुबुह जो पाणीअ में पुसाए करे टुकर पई खाए, लेकिन मैदान जिहाद में फिरौननि सां मुक़ाबिलो पिया करनि। अल्लाह साईं अॼु तालिबान सां उहा नुसरत ऐं मदद फरमाई जेका रब जी सहाबा सां नुसरत ऐं मदद हुई। रब जी सहाबा सां मदद हुई। मुसलमानों, अॼु बि तव्हां असां सचा थियूं त रब जी तव्हां सां मदद आहे। तव्हां ॾिसो ताज़ो हिन BD जी इलेक्शन में KPK में पिशावर में जेका BD जी इलेक्शन थी, जंहिं इमरान खे पंहिंजे इक़्तिदार ते नाज़ हो, जंहिं जे वज़ीरनि खे पंहिंजे इक़्तिदार ते नाज़ हो, दुनिया जे बलबोते ते नाज़ हो, पूरी मशीनरी इस्तेमाल कयूं, लेकिन अल्हम्दुलिल्लाह हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जे इख़लास ऐं क़ुर्बाननि, उन्हनि जमात जे दोस्तनि, जमियत उलमा इस्लाम जे वर्करनि जेके आलमनि उते मेहनत कई आहे, अॼु पूरी दुनिया तव्हां असांजी मीडिया ताजुब में आई आहे त जमियत उलमा इस्लाम खे KPK में एडी फतह ऐं कामयाबी कीअं आई आहे। या अल्लाह जी गैबी मदद है, रब जी गैबी मदद है। सिर्फ इंसान रब रसूल सां सचो थे, अज भी रब जी मदद है। हजरत उमर रज़ियल्लाहु अन्हु, हजरत अबू उबैदा रज़ियल्लाहु अन्हु साद बिन अबी वक़ास के शाम के तरफ मोकिलन था, लेकिन अगियां शाम में रूमन जी फौज 30 लख है, 30 लख ईसाई फौज है। हेडो हजरत उमर साईं रज़ियल्लाहु अन्हु जन के हजरत साद बिन अबी वक़ास खतरो लिखियो, साईं मुसलमान घणा मोकिल जाए, अगियों 30 लख उन्हनि गैर मुसलमान जी फौज है। हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी, जंहिं जो तक़वा ऐं अल्लाह सां अहिड़ो रूहानी ताल्लुक़ हो जो नमाज जी हालत में मैदान जिहाद जी निगरानी कंदो। हजरत उमर साईं नमाज जी हालत में मैदान जिहाद जी निगरानी कंदा।
नमाज पढ़न अल्लाह से मुकाशिफात करे हज़रत उमर साईं उतो मुसलमान जे लश्कर ऐं जंगिन जी उहा हज़रत उमर साईं निगरानी कंदा हा। तहां वटि कंप्यूटर आ, तहां वटि जदीद आलात आहिनि। अॼु अमेरिका जदीद बहरीअ में उन ही समुंड में बेड़ा बि आहे, जदीद टेक्नोलॉजी सां निगरानी पियो करे। कमाल त मोहम्मद मुस्तफ़ा जो साहबा जो हो, न दुनिया जा असबाब ऐं वसाइल हुआ। हज़रत उमर साईं मुसल्ले ते बीहन मदीने पाक में, उतां हज़रत उमर खे इस्लामी लश्कर शाम जा ऐं मुसलमाननि जा लश्कर ॾिसण पिया अचनि। उतां पिया फरमाइनि या सारियतल जबल, हे हज़रत उमर जे विलायत त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन हज़रत साद बिन अबी वक़ास खे ख़त लिखियो त साद मां मोहम्मद मुस्तफ़ा जा 30,000 सहाबी तोखे ॼाण, 30,000 सहाबी। ऐं हज़रत उमर साईं लिखियो साद बिन अबी वक़ास मां उमर खे यकीन आ, रब रसूल ते यकीन आ त ही सच्चा मुसलमान मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी जेके मां तुंहिंजे 30,000 मोकिलिया आहिनि, होॾां 1 लख जेकॾहिं रूमी गैर मुस्लिम इंसान हुजनि मैदान जिहाद में बीहनि, हेॾां मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी 1,000 बीहनि। अल्लाह साईं 1,000 मुसलमाननि खे 1 लख गैर मुस्लिमनि ते फतह ऐं कामयाबी ॾींदो। मां उमर खे रब में यकीन। ऐं थियो बि जॾहिं शाम जी जंग लॻी, अॻियां 30 लख रूमिन जी फौज है, दुनिया जा असबाब वसाइल ओॾा आहिनि, हेॾे मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबी कुबाऊं में पेवंद पत्थर जिस्म पर कदम के तले ताज किसरा वठे, जैके दुनिया जा असबाब वसाइल भी ना आहिनि, लेकिन अल्लाह जी गैबी मदद उन्हनि सचन बानन सां है जन में रब सां कामिल ताल्लुक आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे, अल्लाह सां कामिल ताल्लुक आहे। तंहिंजे करे मुसलमानो ईमान ऐं इस्लाम वॾे में वॾी नेमत, वॾे में वॾी नेमत।